लॻे हयो अबा जागो पिया अच्छा तो मथे करे ॿुधाइजो कि सुता पिया सुतलन खे कहिड़ियूं करामतूं ॿुधाइनि पर मां चवां थो इहा बि तव्हां जी करामत आहे जो सुते पई बसि मथे कयो अबा करामत आहे या न वाह सही वाह पछमाई सैयदनि जा पाड़ेसी बि ॾाढा निका जो करामत वारा सुभान अल्लाह अदा पोइ हाणे सुतनि खे मां कहिड़ियूं करामतूं ॿुधायूं जेके जागो था उहे अचो ॿुधाई मथे फरमायो उन हज़रत जलालुद्दीन खे जेल में हयो आहे उन वक़्त जे बादशाह ऐं सुवाल कयो थींदा आहिनि केरु हेॾा माण्हू वठी पियो घुमी हज़रत जलालुद्दीन फरमायो आहे त मां रसूलुल्लाह जो बचड़ो सुभान अल्लाह हिते वारी हुकूमत असांखे खपे ई कान थी हज़रत मौलाना इमाम अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह सभु सुभान अल्लाह वो हिंद ऐं सिंध में आशिकनि जो इमाम आले सुन्नत जो इमाम आले सुन्नत जो आलिम आहे उहो फरमाए थो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला ज़ाहिरी ऐं बातिनी ॿई हुकूमतूं अता फरमाए छॾियूं पर अल्लाह जो इहो फ़ैसिलो आहे अल्लाह जी हिन में हिकमत आहे त रब ज़ुल जलाल ज़ाहिर में मुस्तफ़ा जी औलाद खां ज़ाहिरी हुकूमत खसी आहे ज़ाहिर में बादशाह न हूंदा आहिनि ज़ाहिर में वज़ारतूं हुननि वटि न हूंदियूं आहिनि पर इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी थो फरमाए ज़ाहिर में हुकूमत उन्हनि वटि न हूंदी आहे पर बातिन वारी हुकूमत मुंहिंजे रब मुस्तफ़ा जी बचड़नि खे अता फरमाए छॾी आहे ज़ाहिर में बादशाह न अथई फ़क़ीर अथई सादरा अथई इहे हलनि बातों जे विच में घुमनि था पर जे मुस्तफ़ा जे बचड़नि जो अदब अथई ऐं अख अथई ॾिसण वारी इंशाअल्लाह तबारक व तआला जेकॾहिं चाहिनि त हे तोखे हले किथे पहुचाइनि मुस्तफ़ा मदीने वारे सां तोखे मिलाए सघंदा पर पंहिंजे पाण में त पावर पैदा कर पंहिंजे पाण में पंहिंजे सीने में कुझु हिमत पैदा कर पंहिंजे सीने में साह न हुजे त दिलि ते ॾोह न ॾींदो कर दुआ कर त मुंहिंजो रब ज़ुल जलाल मुस्तफ़ा जे बचड़े जो अदब नसीब फरमाए छो उन हज़रत जलालुद्दीन रहमतुल्लाह तआला अलैहि उन जेल में हयो आहे सुवाल कयो आहे तव्हां केरु आहियो चई मां सैयद आहियां चई शुजरो ॾेखार छा ॾेखार सैयद थो सदाई शुजरो अथई शुजरो जेकॾहिं तूं मूंखे ॾेखारी त पोइ मां तस्लीम कयां पोइ चवां त तूं रसूलुल्लाह जो बचड़ो आहे हज़रत जलालुद्दीन बुखारी फरमायो आहे त मां वटि ॿियो त को शुजरो कोन्हे हल त नाने रसूलुल्लाह वटि वठी हली करे पुछी ॿुधायां त मां रसूलुल्लाह जो बचड़ो आहियां या न हाणे सुभान अल्लाह त चओ हज़रत जलालुद्दीन उन बादशाह खे फरमायो आहे पंहिंजा ॿिए चेला चपाटा हलनि मूं सां गॾु उहो पंहिंजनि सारनि ख़लीफ़नि सां हज़रत जलालुद्दीन रहमतुल्लाह तआला अलैहि मुंहिंजे मदीने वारे साईं जे दरबार शरीफ़ में मुआला शरीफ़ जे आॾो हाज़िर थियो आहे हज़रत जलालुद्दीन अचण सां सलाम कयो आहे अस्सलामु अलैकुम या जद्दी या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा नाना रसूलुल्लाह तोखे सलातो सलाम हुजे आलिमन बयान फरमायो आहे हज़रत जलालुद्दीन रहमतुल्लाह तआला अलैहि खे मुस्तफ़ा जे रोज़े मां जवाब आयो आहे वालेकुम अस्सलाम या इब्नी जलालुद्दीन ओ मुंहिंजा बचड़ा जलालुद्दीन तोते वालेकुम अस्सलाम जवाब अता फरमाए से आई है सच्चो हुयो न अदा सच्चो सैयद हुयो तॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा हुनखे जवाब अता फरमायो आहे तुंहिंजी अख धोखो खाई सघे थी मुंहिंजो इल्मु धोखो खाई सघे थो पर मुस्तफ़ा करीम जो इल्मु धोखो नथो खाई सघे मुस्तफ़ा सुञाणे थो त मुंहिंजा बचड़ा आहिनि मुस्तफ़ा जे बचड़नि जो अदब तुंहिंजे मथां लाज़िम आहे मुंहिंजे मथां लाज़िम आहे जेको पंहिंजे पाण खे सुन्नी सॾाए थो उनजे मथां अदब लाज़िम आहे बाक़ी जेको बेअदब आहे उनजे मथां त असांजी मयार ई कान्हे अदा बेअदब जे मथां का मयार आहे बेअदब ज़ुबान पीछे रोज़े वारनि जे बि ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो उन्हनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो शरअनी बुज़ुर्गनि जे बि ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो पछमाई सैयदनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो छो त उहो आहे ई बेअदब रब हुनजे दिलि ते ठपो हणी छॾियो आहे अदा ठपे वारनि सां असांजो ताल्लुक ई कोन्हे असांजो ताल्लुक मदीने वारे साईं जे मोहबतुनि सां आहे असांजो ताल्लुक छोड़नि सां आहे ई कोन असांजो ताल्लुक उन्हनि माण्हुनि सां जेके मुस्तफ़ा जे सहाबनि जो बि नालो ॿुधंदा त इहो ठरी पवंदो अथनि मुस्तफ़ा जे बचड़नि जो बि नालो ॿुधंदा त इहो ठरी पवंदो अथनि अल्लाह तबारक व तआला तुंहिंजा बेड़ा पार फरमाई
फरमाइंदो जो आमीन। अला सईद दरगाह उनके आवाज फरमाइंदो ही शाह साहब दरगाह आली शाह पछमाई ते हिननि प्रोग्राम करायो। दुआ करदा मुझो रब जुल जलाल हिननि खे फैज़ वारो अञा बणायो आ। दुआ करदा अञा हिन जो फैज़ उता क़यामत जारी ओ सारी फरमाए। अॻे बि प्रोग्राम थियो ईदानी में, मां उते बि दुआ घुराई, हिते बि दुआ थो घुरायां। साईं क़िबला अब्दुल हलीम जान मौजूद आहिनि, उहे बि दुआ ख़ैर फरमाईंदा। दुआ कयो इंशाअल्लाह तबारक व तआला। हिते अञा मेला मचंदा, मुंहिंजे मुस्तफ़ा जो क़ुर्आन हिते तिलावत थींदो, मुस्तफ़ा जी हदीस जो विर्द हिते जारी थींदो इंशाअल्लाह। अदा हिकिड़ो बरोच फ़कीर वेही नबी साईं जो शान बयान करे या मुझे मुर्शिद जो फैज़ आहे। बरोच फ़कीर क़ुरान ॿुधाए तोखे हदीस ॿुधाए, मज़ो तॾहिं आहे जॾहिं मुस्तफ़ा जा बचड़ा पाण मुस्तफ़ा जी हदीस पंहिंजी ज़ुबान सां बयान फरमाए। इंशाअल्लाह हे मदरसे जी सरपरस्ती फरमाईंदा, हिमत वारा जवान आहिनि, फैज़ वारा जवान आहिनि। अल्लाह कंदो हिननि जो फैज़ मौजूद आहे, ता क़यामत जारी ऐं सारी रहणो आहे। जेके हिननि सां ताल्लुक़ में रहंदा इंशाअल्लाह मुंहिंजो रब हुननि जा बेड़ा पार फरमाईंदो। मां तोखे इहा वसीयत थो कयां, तोखे नसीहत थो कयां त मुस्तफ़ा जे बचड़नि सां, मुस्तफ़ा जे सहाबनि आल बैतनि समूरनि सां मोहब्बत कंदो करे। इंशाअल्लाह मरी ॾिस त ख़बर पवई मुस्तफ़ा क़ब्र में बि पहुचे थो त मुस्तफ़ा हशर में बि मदद फरमाईंदो इंशाअल्लाह। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तव्हांजी टिकी थी इंशाअल्लाह। मां 2-2.5 कलाक वरी ॿिए दफ़ो तक़रीर कंदुसि, थकल आहियां, लगातार प्रोग्राम कया अथमि। इन जे करे दुआ कयो त मुंहिंजो रब ज़ुल जलाल मुंहिंजी हाज़िरी खे क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर